सीशन जज थरपारकर कलोई में सिरनि जे भठे ते ॿारनि खे कमु करण जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सीशन जज थरपारकर मुश्ताक अहमद कलवड़ जे नोटिस बाद ADC2 कबीर शाह सिरनि जे भठे जो दौरो करे ॿारनि खां कमु न कराइण जी हिदायत कई। ADC2 वार्निंग ॾींदे चयो त कंहिं बि मासूम ॿार खां पोरियो करायो वियो त केस दाख़िल कयो वेंदो। वार में ॻोठाणनि पुलिस जी ज़्यादती ख़िलाफ़ एहतिजाज कयो। ॻोठ ज़फराबाद जे रहवासियुनि औरतुनि ऐं मर्दनि एहतिजाज कंदे चयो त पुलिस घरनि में चढ़ाई करे औरतुनि तोड़े ॿारनि मथां तशदुद करे रोक रक़म ॿियो सामान खणी वई। हुननि चयो त औरतूं पुलिस अॻियां पाक किताब बि खणी बीठियूं पर खेनि रहम न आयो। ॻोठाणनि मुताबिक़ त पुलिस जी नाइंसाफ़ी जो नोटिस वठी साणनि इंसाफ़ कयो वञे। लखी गुलाम शाह वेझो ॻोठाणा पुल न हुजण सबबि मर्द शाख मां गुज़ारे मिटीअ मां हवाले कयो। ॻोठ बोजा नापर में मक़तूल पीरसन अमानुल्लाह जो मर्द शेरकोट शाख खे पुल न हुजण करे सख़्त थधि में पाणीअ मां गुज़ारे क़ब्रिस्तान पहुचायो। ॻोठाणनि मुताबिक़ त हू वरनि खां ईअं ई शाख मां मर्द गुज़ारींदा आहिनि शाख ते पुल ॾे परेशानी घटाई वञे। ॾहरकीअ में नौजवान खे एड्स हुजण वारी अवामी आवाज़ जी ख़बर ते मुख़्तियारकार ऐं समाजी अॻवाननि पहुची सहायता कई। मुख़्तियारकार अशरफ पिताफ़ी ऐं एधी ग्रुप नौजवान केसर नवाज़ जे घर पहुची संदसि अमड़ खे 90,000 खां वधीक रोक रक़म ॾिनी। मुख़्तियारकार अशरफ पिताफ़ी हिदायत कई त ॾिनल रक़म नौजवान जे इलाज ते ई ख़र्च कई वञे। उन मौक़े ते नौजवान जे वारसनि इमदाद ॾियण ते दुआऊं पिणु ॾिनियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk